नाज़रीन, सिंध जे मशहूर औलिया बुज़ुर्ग सखी सुल्तान फ़कीर लाशारी जे उर्स जूं तक़रीबूं मक़सूदो रिंद में जारी आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था आबिद रिंद जी मक़सूदो रिंद में मशहूर औलिया बुज़ुर्ग सखी सुल्तान फ़कीर लाशारी जे सालियाने उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वियूं आहिनि। तक़रीबन जी शुरूआत दरगाह जे गादी नशीन राज़ी फ़कीर लाशारी, पहलवान गुलाम बास रिंद, नेशनल प्रेस क्लब मक़सूदो रिंद जे सरपरस्त रहीमदाद रिंद ऐं ॿियनि मज़ार ते चादर चाढ़े कई, जॾहिं त सखी सुल्तान फ़कीर जी मेहंदी जी रस्म रैली जी सूरत में अदा कई वई, जॾहिं त रैली में हज़ारनि जी तादाद में सखी जे अक़ीदतमंदनि शिरकत कई। दरगाह जे अंगण ते फ़कीर सालम रिंद पारां ऐं नेशनल प्रेस क्लब जे सहकार सां लतीफ़ सरकार जो राग पिणु करायो वियो, जंहिंमें लतीफ़ सरकार जे रागियनि सैयद शफ़क़त शाह ऐं साथियनि लतीफ़ सरकार जूं वायूं ॿुधाए आयल पांधीड़नि ते वजद तारी करे छॾियो। उन मौक़े ते दरगाह जे गादी नशीन राज़ी फ़कीर लाशारी, लतीफ़ जे रागी सैयद शफ़क़त शाह ऐं ॿियनि आयल पांधीड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, सखी सुल्तान फ़कीर लाशारी जो सालियानो उर्स आहे। 14 जी रात खां शुरू थींदो आहे, जेको 4 ॾींहं हले थो। चादर बि चाढ़ी वई ऐं मिठाई बि विराए वई, हाज़ी बि कई वई, दुआ घुरी वई ऐं अॼु लतीफ़ सरकार जो राग बि शुरू आहे। बाक़ी जेके 4 रातियूं आहिनि सूफ़ियानो राग थींदो, ॾींहं जो इमाम पाक जी मजलिस बि थींदी आहे। ॿिया खेल तमाशा जेके मेले में हूंदा आहिनि से सभु कुझु थींदा आहिनि। भली कर थियाम ही संग वारो चनसे तॾां कूतर जेतिरो वेलण विसरियाम, अंदर रूह रहियाम सजण उताकूं करे। जीअं त अॼु भूरो सरकार सखी सुल्तान फ़कीर जो सालियाना उर्स मुबारक लतीफ़ साईं जे अंगण तां लतीफ़ साईं जा रागी फ़कीर सैयद शफ़क़त हुसैन शाह सां गॾु रागी फ़कीर जेके सालियाने जी 14 जी पहिरीं मेले जी पहिरीं धमाल ते अची करे 14 तारीख़ लतीफ़ साईं जी अंगण वारी वाई हिन अंगण ते पेश कई आहे, माण्हुनि खे झुमाए छॾियो आहे। ऐं हर साल जीअं हिन साल बि वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां सरकार जो उर्स मल्हायो पियो वञे। सखी सुल्तान फ़कीर जो उर्स मुबारक है, जंहिं में हिते जा तक़रीबन छाज लतीफ़ भिटाई जा जो राग हले थो त हर उर्स मुबारक में हले थो। अॼु मेले जी पहली धमाल आहे, जो इफ़्तिताह थी रही आहे, त इन करे असांखे ॾाढो मज़ो थो अचे हिन राग में ॿुधण था अचूं। माशाल्लाह बेहतरीन जी सुकून आहे, माशाल्लाह राग वग़ैरह हले पियो ऐं माशाल्लाह महफ़िल लॻी पई आहे ऐं मेले ते तमामु माशाल्लाह बेहतरीन मज़ो आयो। 14 जी रात लॻी पई आहे, तमामु महफ़िल मज़े वारी आहे। लतीफ़ जो राग ॿुधूं पिया ऐं मेलो घुमूं पिया, ॾाढो जेको आहे मज़ो अचे थो। असां हर साल ईंदा आहियूं ऐं मेलो जेको आहे सो मज़े सां ई राग ॿुधंदा आहियूं। हिननि जो चवणु हो त उर्स मुबारक में लतीफ़ी राग ॿुधी असांखे रूहानी सुकून मिलियो ऐं उर्स मुबारक घुमी असांखे तफ़रीह मिली आहे। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद रिंद, आवाज़ टीवी न्यूज़ मक़सूदो रिंद।